तो वो नुस्ख़ो लाला साईं खां वठूं। लाला साईं असांखे हिकु अहिड़ो नुस्ख़ो ॾियो जेके नौजवान वीचारा परेशान आहिनि ऐं उन जो जेको नफ़्स आहे उहो तमामु कमज़ोर आहे। सो उहा कमज़ोरी उन्हनि जी ख़तमु थी वञे ऐं हू पंहिंजी जेकी अज़दवा जी लाइफ आहे उहा ख़ुशगवार तरीक़े सां बसर करे सघनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद असलम साहब वॾी महिरबानी। अदा ही अहिड़ो नुस्ख़ो ॾियूं था जेको 18 साल खां वेंदे 55 साल ताईं वारो माण्हू यूज़ करे सघे थो। तमामु हिकिड़ो हर माण्हू जे लाइ, मर्द जे लाइ बहितरीनु आहे। चाहे उहो ज़ीरो ते हलियो वियो आहे, इंशाअल्लाह ताला उहो इस्तेमालु कंदो, तव्हांखे दुआयूं ॾींदो, तव्हांजे वॾनि खे बि दुआयूं ॾींदो। ऐं हीअ आज़मायल आहे, सालनि ॿ सालनि आज़मायल आहे। कई ईअं सम्झो जेके ज़ीरो ते हलिया विया उहे बि ओके थी विया आहिनि। हिन में टोटल 3 आइटम आहिनि। नंबर 1 ॻाओ घी, जेको थर जे पासे जो हुजे, तक़रीबन 5 तोला। उहो उन माल तक़रीबन खाद वारी शइ यूज़ न कई हुजे। थर जो 5 तोला आहे कारा तिर ऐं 2 आहिनि बदकनि जा अंडा, जंहिंमें गिग कढी करे सिर्फ़ु जेका ज़र्दी बचे उहा विझी करे उहा सारणी आहे। इहे सभु आइटम जंहिंमहिल सड़ी वेंदा तिर ऐं पोइ ठारे उहो तिला तव्हांजो तयारु आहे। उहो तव्हां हणो तक़रीबन 15 ॾींहं। इंशाअल्लाह ताला तव्हांखे ज़िंदगी भर वरी ॿिए कंहिं तिला जी ज़रूरत न पवंदी। जी साईं। लाला साईं इहो ॿुधायो त इन जो तरीक़ा आहे जेको आहे उहो तयारी कीअं थींदी, माना इहो तयारु कीअं थींदो। उहो जेको गिहु आहे 5 तोला, उन गिह में असां 2 ज़र्दियूं विझूं, जेको आहे अंडे जूं, सिंधी अंडे जूं चयो वे। जी त 2 उहे ज़र्दियूं असां विधियूंसीं ऐं उनखां बाद ॿियो उन में छा विझ? ॿियो कारा तिर। अच्छा, उहो कारा तिर बि विधासीं त पोइ उन खे उहो मतिलबु साड़ियो, जंहिंमहिल सफ़ा सड़ी वञनि त पोइ वरी उनखे लाइजे। बिल्कुलु, छो जो तिर जो बि माना तेल निकिरी ईंदो, अंडे जो बि तेल निकिरी ईंदो, ॻाओ घी हुई तेल आहे। पोइ इहो सड़ी करे इहा हिकिड़ी 3 शिकिल अख़्तियार करे वेंदा। अच्छा, पोइ उनखे छाणी में छाणे महफ़ूज़ करे रखो। पोइ राति जे टाइम बहितरु हूंदो आहे उहा तव्हां मालिश कयो तक़रीबन 15 ॾींहं कंदो त इंशाअल्लाह ताला उन मरीज़ खे वरी कंहिं तिला जी ज़रूरत न पवंदी। दोस्तो अवां ॿुधो त लाला साईं जेको आहे उहो बहितरीनु हिकिड़ो नुस्ख़ो पाण खे ॾिनो आहे ऐं इहो ठाहिण बि आसान आहे। सो हिन वीडियो खे दोस्तो वधि में वधि शेयर कयो त असांजा जेके उहे नौजवान परेशान आहिनि ऐं उन्हनि जी अज़दवा जी ज़िंदगी जेका मुतासिर थिए थी पई, उहे जेके आहिनि पंहिंजी हिकिड़ी सुठी लाइफ गुज़ारे सघनि। दोस्तो इन वीडियो खे वधि में वधि शेयर कंदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।